अॼु असां हिन वीडियो में सिखंदासीं त असां हीट छाके चवंदा आहियूं। जेकॾहिं असां वटि हिकिड़ी गरम बॉडी आहे ऐं ॿी थधी बॉडी आहे त असां हमेशह चवंदा आहियूं त गरम बॉडी में हीट जी तइदाद हूंदी, पर फिज़िकली हीट छा आहे असां हिन वीडियो में डिटेल सां सिखंदासीं त हीट आहे छा। हीट द सेंस ऑफ टच आहे, मतिलबु त असां वटि हिकिड़ो कंटेनर आहे, उन में पाणी आहे। कंटेनर में जेको पाणी आहे उहो गरम आहे या थधो, असां उनखे ॾिसी नथा सघूं, पर जेकॾहिं असां उनखे टच कंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी त हीउ पाणी थधो आहे या गरम आहे, या असां उन में थर्मोमीटर डिप करे ॾिसी सघूं था त हिन पाणी जी हीट केतिरी आहे। ॿी ॻाल्हि त हीट फॉर्म ऑफ एनर्जी आहे। एनर्जी जो मतिलबु त एबिलिटी ऑफ डूइंग वर्क, कंहिं बि कमु करण जी सलाहियत। हाणे हीट कीअं कमु कंदो? एग्ज़ैक्टली हीट कमु करे थो जॾहिं त असां कुकिंग कंदा आहियूं त उन में फायर मां जॾहिं हीट ट्रांसफ़र थींदी आहे कंटेनर मां असांजे खाधे में, ऐं असांजो खाधो ठही पवंदो आहे। हीट जे ट्रांसफ़र खे असां कमु चवंदा आहियूं, तंहिं करे हीट एनर्जी आहे। असांखे को एक्सटर्नल फोर्स नथो अप्लाई करिणो पए ट्रांसफ़र करण जे लाइ हीट खे, सिर्फ़ु उनखे सोर्स खपे जिथां हू प्रोड्यूस थी सघे, जीअं त फायर उनजो सोर्स आहे। हाणे ॻाल्हि था कयूं त हीट जी नेचर छा आहे। हीट जी नेचर आहे त हू हमेशह ट्रांसफ़र थिए थी हॉट बॉडी खां कोल्ड बॉडी ताईं। मतिलबु त जेको हीट जो फ्लो आहे उहो हाई टेम्परेचर खां थिए थो लो टेम्परेचर ताईं। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो मेटल आहे जंहिंजो टेम्परेचर आहे 50 सेंटीग्रेड, ॿियो मेटल उनजी कॉन्टेक्ट में अचे थो जंहिंजो टेम्परेचर आहे 20 सेंटीग्रेड। हाणे जंहिंजो टेम्परेचर घणो आहे, हॉट बॉडी आहे, उहो ट्रांसफ़र कंदी कोल्ड बॉडी ॾे पंहिंजो हीट जो तइदादु। हाणे जॾहिं ट्रांसफ़र थिए थो त फॉर एग्ज़ाम्पल वठूं था त इन्हनि ॿिन्हिनि जो टेम्परेचर थी वियो आहे 40 सेंटीग्रेड, ॿिन्हिनि मेटल्स जो टेम्परेचर सेम थी वियो आहे, त हाणे थर्मल इक्विलिब्रियम अची वेंदो। मतिलबु त हाणे ट्रांसफ़र न थींदो। जेकॾहिं ट्रांसफ़र थींदो बि त ॿिन्हिनि जो इक्वल अमाउंट में थींदो ऐं को फ़र्क़ु न पवंदो। पर जेकॾहिं इन्हनि ॿिन्हिनि मेटल्स जे विच में हिकु ॿियो बॉक्स अची वञे, का ॿी बॉडी अची वञे जेका कोल्ड हुजे, त इहे ॿई हुन बॉडी खे पंहिंजी हीट ट्रांसफ़र कंदा, छो त हीट जी नेचर ई आहे हॉट बॉडी खां कोल्ड बॉडी में ट्रांसफ़र थींदी आहे। हीट जे ट्रांसफ़र थियण जा 3 प्रोसेस आहिनि। फर्स्ट प्रोसेस आहे कंडक्शन ऑफ हीट, मतिलबु त हीट जो ट्रांसफ़र थियणु वाइब्रेशन जे ज़रिए। वाइब्रेशन मैटर जी कंहिं स्टेट में थींदी आहे? एग्ज़ैक्टली वाइब्रेशन मैटर जे सॉलिड स्टेट में थींदी आहे। मतिलबु त जेका बॉडी हीट खे ट्रांसफ़र करे थी उहा सॉलिड हुअणु घुरिजे। जीअं त हिकु मेटल आहे जेको गरम आहे, जॾहिं असां उन ते हथ था रखूं त असांजो हथ बि गरम थो थी वञे, छो त मेटल मां असांजे हथ में जेका हीट ट्रांसफ़र थी थिए ड्यू टू वाइब्रेशन आहे, छो त सॉलिड में वाइब्रेशन थींदी आहे। तॾहिं असां चवंदासीं त कंडक्शन ऑफ हीट थियो आहे। सेकेंड प्रोसेस आहे कन्वेक्शन ऑफ हीट, मतिलबु त हीट जो ट्रांसफ़र थियणु मूवमेंट ऑफ पार्टिकल्स जे करे। हाणे मूवमेंट ऑफ पार्टिकल्स मैटर जे कंहिं स्टेट में थींदा आहिनि? एग्ज़ैक्टली फ्लूइड्स में थींदा आहिनि, लिक्विड्स में एंड गैसेस में। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो चांहि जो कप आहे जंहिं मां स्टीम वञी रही आहे, त जेकॾहिं असां चांहि जे कप जे मथां पंहिंजो हथु रखी छॾियो त असांजो हथु गरम थी वेंदो। मतिलबु त जेका स्टीम गैस आहे उन जे ज़रिए हीट ट्रांसफ़र थी थिए चांहि मां असांजे हथ ताईं। ऐं जेकॾहिं असां वटि हिकु कंटेनर में पाणी आहे ऐं उहो गरम आहे, त उन में असां का बि शइ डिप कई, को क्रिस्टल वग़ैरह, त उहो गरम थी वेंदो, छो त पाणी मां जेको ट्रांसफ़र थियो हीट जो उन क्रिस्टल ताईं पियो। मतिलबु त जेका बॉडी ट्रांसफ़र कंदी उहो या त लिक्विड हुअणु घुरिजे या गैस हुअणु घुरिजे, पोइ असां चवंदासीं त कन्वेक्शन ऑफ हीट थी आहे। थर्ड प्रोसेस आहे रेडिएशन ऑफ हीट, मतिलबु त हीट ट्रांसफ़र थियणु इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जे ज़रिए। इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स अहिड़ियूं आहिनि जिन खे मीडियम जी का ज़रूरत न आहे ट्रांसफ़र थियण जे लाइ या फ्लो करण जे लाइ। उहे त वैक्यूम मां पास थी सघनि थियूं। वैक्यूम जो मतिलबु आहे त फ्री स्पेस जंहिंमें एयर बि न हुजे, अहिड़ी जॻह तां बि पास थी सघनि थियूं। जंहिंमें माइक्रोवेव ओवन प्रोसेस अची थो वञे, जंहिंमें रेडिएशन ऑफ हीट थियनि थियूं, मतिलबु त हीट ट्रांसफ़र थी थिए थ्रू रेडिएशन्स। सेकेंड प्रोसेस आहे आयरन प्रोसेस। थर्ड आहे सन रेडिएशन। सन रेडिएशन में बि रेडिएशन्स ट्रांसफ़र थियनि थियूं असांजी बॉडी ताईं, वैक्यूम मां ट्रांसफ़र थियनि थियूं। हाणे ॻाल्हि था कयूं त फिज़िक्स में असां हीट खे डिफाइन कीअं कंदासीं। Heat is the total kinetic energy of all the molecules translational, vibrational and rotational of an object. मतलब त असां वटि हिकिड़ी फायर आहे, मीन्स त हीट प्रोड्यूस करण वारी शइ, जंहिं ते असां हिकु कंटेनर रखियो आहे पाणी सां भरियल। हाणे जॾहिं हीट ट्रांसफ़र थो थिए त इन कंटेनर में जेको पाणी आहे उन में ट्रांसलेशनल काइनेटिक एनर्जी हूंदी।
ऐं जॾहिं पाणी थोरो बॉयल थियणु लॻंदो तॾहिं उन में वाइब्रेशनल काइनेटिक एनर्जी अची वेंदी ऐं जॾहिं हू बिल्कुलु बॉयल थी वेंदो त हू रोटेट करणु लॻंदो। जॾहिं पाणी रोटेट करणु लॻंदो त हुन में रोटेशनल काइनेटिक एनर्जी अची वेंदी। हाणे इन्हनि टिनी काइनेटिक एनर्जीज़ जे सम खे असां चवंदा आहियूं टोटल काइनेटिक एनर्जी, जंहिंखे असां चवंदा आहियूं हीट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीट हिकु माइक्रोस्कोपिक कॉन्सेप्ट आहे, मतिलबु त असां पंहिंजे नेट आए सां हीट खे नथा ॾिसी सघूं। हीट जा पार्टिकल्स तमामु नंढा आहिनि। हीट हिकु स्केलर क्वांटिटी आहे, मतिलबु त हीट खे फ्लो हुअण जे लाइ कंहिं डायरेक्शन जी ज़रूरत न आहे, हीअ त ऑल डायरेक्शन में फ्लो करे सघे थी। इन जो SI यूनिट जूल आहे ऐं इन जी डायमेंशन इक्वेशन जे लाइ असां जूल खे ब्रेक कंदासीं न्यूटन मीटर में ऐं न्यूटन जी यूनिट असांखे ख़बर आहे किलोग्राम मीटर सेकेंड इनवर्स स्क्वायर एंड डॉट मीटर। इन्हनि खे असां कंबाइन करे लिखूं त किलोग्राम मीटर स्क्वायर सेकेंड इनवर्स स्क्वायर थी वेंदो। हाणे इन्हनि जी डायमेंशन कढंदासीं जेका थींदी जूल इज़ इक्वल्स टू ml स्क्वायर T इनवर्स स्क्वायर। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो पसंदि आई त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो ऐं सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल फलक सिंधी ट्यूब खे। ऐं हिन वीडियो खे पूरो ॾिसण जे लाइ थैंक यू वेरी मच।